खैरपुर में कादरी तहरीक पाकिस्तान जे सवें कारकुननि पारां ज़िलई आफिस खां प्रेस क्लब ताईं पाक आर्मीअ जी हिमायत में रैली कढी वई। रैलीअ जी अॻवानी पीर सैयद फारूक अमन शाह, मौलवी गुल हसन उजण, सैयद अकील अमन शाह, असदुल्ला मेतलो, मोहम्मद अकील कादरी, मोहम्मद यासिर कादरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त मुल्क जे दिफ़ा में पाक फ़ौज जूं तारीख़ी ऐं वॾियूं क़ुर्बानियूं शामिल आहिनि, जिन खे कंहिं बि सूरत में फरामोश नथो करे सघिजे। हुननि चयो त पाक फ़ौज दुनिया जी मञियल बहादुर फ़ौज आहे, जंहिं वक़्तु पवण ते दुश्मननि सां मुक़ाबिलो करे जानिन जा नज़राना पेश करे दुश्मन खे शिकस्त ॾिनी आहे। इहो ई सबबु आहे जो अॼु दुश्मन पाकिस्तान ॾांहुं मेरी अख सां ॾिसण खां अॻु 100 भेरा सोचण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा बासलाहियत ऐं बहादुर जनरल आहे, जंहिं ते पाकिस्तान जी क़ौम खे फ़ख़ुरु आहे। हुननि चयो त पाक फ़ौज ख़िलाफ़ अजाई वावेला कई पई वञे, जंहिंमें का बि सदाकत नाहे। पाक फ़ौज सां मुल्क जो अवाम मोहबत करे थो ऐं फ़ौज सां अवाम जो भरपूर सहकार जारी आहे।